बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम करंट सूरत हाल सां गॾु आऊं ऐं तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर। नाज़रीन मोहतरम, असांजी हिन रियासत में, हिन मुआशरे में जेको हुकूमती कार वहिंवार आहे, जो सिस्टम आहे, जेको निज़ाम आहे, जंहिंजे तहत आम माण्हू खे जेको फलाह ॾियण वास्ते तरीक़ेकार रखियो वियो आहे, जेको माण्हुनि जी भलाई लाइ उनखे फ़ाइदो ॾियण जो तरीक़ेकार रखियो वियो आहे, ऐं जेकॾहिं उहो आसान न बि हुजे त सम्झां थो त माण्हुनि खे उन फ़ाइदे मां को बि लाभ हासिलु न थींदो। असांजे हिन निज़ाम में, हिन रियासत में यूटिलिटी स्टोर्स ते जेके घरेलू शयूं आहिनि, जेके इस्तेमालु थियनि थियूं रोज़मरह जूं खाधे पीते जूं शयूं, उन जे इस्तेमाल लाइ जेको स्टोर्स खुलियल आहिनि, उते चांहि, खंडु, गिहु, तेल, अटो हुकूमत जे तरफ़ां हर साल अरबे रुपया रखिया था वञनि ऐं सब्सिडी ॾिनी थी वञे अरबे रुपयनि जी, त जीअं आम माण्हू उहो आसानी सां ख़रीद करे सघे। खंड जे किले ते 10 रुपया बची सघनि, ऑयल जे फ़ी किलो ते 15 रुपया बची सघनि, अटे जे फ़ी किले ते तव्हांखे 10 रुपया बची सघे, ऐं चांवरनि ते बि तव्हांखे फ़ी किले ते 20 रुपए जी बचत थी सघे। इहो हिकिड़ो नंढो नंढो अमाउंट आहे जेको तव्हां जेकॾहिं 3000 जो टोटल बिल ठहे थो यूटिलिटी स्टोर ते, ऐं यकीनन उहो आम मार्केट में 3500, 3700, 3800 जो ई ठहणु खपे, चङी थोरी थोरी बचत हूंदी आहे। ऐं हर उहो माण्हू जेको ज़रूरतमंद आहे उहो चाहींदो त इहे 500 रुपया बि बचनि। हुकूमत तरफ़ां बि इहा कोशिशि कई थी वञे त आम माण्हू खे थोरो घणो रिलीफ ज़रूरु मिलणु खपे, को घणो रिलीफ न पर थोरो। पर ॾिठो इहो वियो आहे त यूटिलिटी स्टोर ते जेके इहे शयूं इस्तेमाल जूं मिलनि थियूं, हिकु त उन जी क्वालिटी का चङी न हूंदी आहे, ऐं ॿियो उन जी जेका क्वांटिटी हूंदी आहे उहा बि एतिरी न हूंदी आहे जो सभु माण्हू ख़रीद करे सघनि। हर वक़्तु यूटिलिटी स्टोर्स ते हर हंधि तक़रीबन खंडु मौजूदु न हूंदी आहे, उन शार्टेज हूंदी आहे, अटो मौजूदु न हूंदो आहे, उन शार्टेज हूंदी आहे, गिह या ऑयल उहो बि घटि मिक़दार में, ऐं जेको माण्हू सम्झनि था त हीअ असांखे क्वालिटी मिलणु खपे उहा बि उते न हूंदी आहे। त इन क़िस्म जी हिकिड़ी वॾी खोट आहे। ऐं ॿी ॻाल्हि, उहा जेका बि 500 रुपए जो फ़ाइदो वठण लाइ माण्हू उते कतार लॻाइनि था, रश कनि था, पहुचनि था, पर उनजो जेको हिकिड़ो तरीक़ेकार रखियो वियो आहे उन ताईं ॾुखियो रखियो वियो आहे, जंहिंसां आम माण्हू खे फ़ाइदो न थी रहियो आहे। सभ खां पहिरीं उहो फ़ाइदो वठण लाइ तव्हां अहल तॾहिं आहियो जॾहिं हिकु अदद मोबाइल फ़ोन तव्हां वटि हुजणु खपे, उन सां गॾोगॾु उन में हिकु अदद सिम हुजणु खपे जेका तव्हांजे नाले ते हुजणु खपे, ऐं इन खां पोइ तव्हांजो जेको शनाख्ती कार्ड उहो हुजे जेको ख़तमु शुदा न हुजे, पर उहो अञा हलंदड़ हुजे, उनजी डेट जारी हुजे। त उहो जॾहिं तव्हां रखंदो त उनखां पोइ तव्हां इहो अहल आहियो त इहा गवर्नमेंट जी जेका सब्सिडी आहे, जेका शयुनि ते, उहा तव्हांखे मिले। ॿी ॻाल्हि, असांजे समाज में जेके माण्हू रहनि था उहे ग़ुर्बत खां हेठि वारी लकीर में, जिन खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे इन मां लाभ हासिलु थियणु खपे, पर उन्हनि ताईं इहे शयूं नथियूं पहुचनि, इहो फ़ाइदो हू नथा वठी सघनि। हर माण्हू अफोर्ड नथो करे सघे त हुननि वटि मोबाइल फ़ोन हुजे, ऐं सभिनी वटि सिम पंहिंजे नाले ते अञा ताईं एतिरो शऊर पैदा न थियो आहे। कुझु माण्हुनि वटि थी सघे थो त शनाख्ती कार्ड बि उहे एक्सपायर हूंदा आहिनि, जेको माण्हुनि खे हिकिड़ो वक़्तु लॻंदो आहे नादरा ऑफिसनि ताईं पहुचण लाइ, छाकाणि नादरा ऑफिसनि में जेका रश आहे, जेको ऐं टोकन बि उनजो हिकिड़ो महांगो आहे, ऐं का बहितर एॾी सर्विसिस माण्हुनि खे नथी मिले। हालांकि एग्ज़ीक्यूटिव अलॻि काउंटर खोलिया विया आहिनि जिते वधीक पैसा भरे तव्हां तकड़ी सहूलियत पंहिंजे मयारी जेका वठी सघो था, पर उनजे बावजूदि अक्सरियत जेको आहे नादरा जे सेंटर ते इहा ई पोज़ीशन आहे त तमामु घणी रश हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे, ऐं आसानी सां तव्हांखे उहो शनाख्ती कार्ड नथो मिली सघे। उहा ॿी ॻाल्हि आहे त ख़बरूं इन क़िस्म जूं बि असां वटि समाज में अचनि थियूं, न्यूज़ पेपर्स में असांखे पढ़ण लाइ मिलनि थियूं, ऐं उहे असां वटि हिकिड़ा इन क़िस्म जा बि इहे निशानियूं थियूं आहिनि त जेके ग़ैर मुल्की ग़ैर क़ानूनी ते हिते रहियल आहिनि उन्हनि खे आसानी सां नादरा तरफ़ां उहे शनाख्ती कार्ड वग़ैरह जूं सहूलियतूं मिली थियूं वञे। पर रियासत अंदरि जेके रहंदड़ आहिनि, जेके असली माण्हू आहिनि, जेके हितां जा वारिस आहिनि,
उन्हनि पाकिस्तानियुनि लाइ तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ आहे जेको का चङी ॻाल्हि न आहे। पर बहरहाल यूटिलिटी स्टोर्स जेके फ़ाइदो ॾियणु चाहिनि था पर उन में फ़ाइदो आम माण्हू ताईं आसानी सां नथो पहुची सघे। असां जेको निज़ाम हलाईंदड़ इक़्तिदारी धुरियूं आहिनि उन्हनि खे यकीननि पंहिंजे इन्हनि वॾियुनि थधियुनि ऑफ़िसुनि थधियुनि गाॾियुनि ऐं ज़ाती मसरूफ़ियतनि मां टाइम कढी यूटिलिटी स्टोर्स जो यकीननि हुननि खे विज़िट करणु खपे। सरप्राइज़िंग उन्हनि जेका आहे सर्विसिस चेक करणु खपे, उन्हनि जेका शयूं आहिनि उन जी क्वांटिटी चेक करणु खपे, जेके शयूं आहिनि उन जी क्वालिटी चेक थियणु खपे ऐं माण्हुनि जी जेको उते तकलीफ़ूं आहिनि जेको आज़ार आहे उहो उते उन्हनि खे ॾिसणु खपे त आख़िरकार इहो माण्हुनि खे तकलीफ़ छो थियूं अचनि। छाकाणि हिकिड़ो तमामु वॾी चेन आहे वफ़ाक़ खां वठी हेठी सतह ताईं स्टोर्स ताईं हिकिड़ा मुलाज़िम रखियल आहिनि ऐं उनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, गोदाम बि रखियल आहिनि त उतां खां उहे सभु शयूं मिली सघनि। पर हिन वक़्त ताईं ॾिठो इहो वियो आहे त अक्सर यूटिलिटी स्टोर्स जेके घुरिबल शयूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि माण्हुनि खे, जंहिंमें अटो आहे, गिहु आहे, चांवर आहे, त उन्हनि जी शदीद खोट थिए थी। सवाइ चांवरनि जे बाक़ी तक़रीबन शयुनि जी हर वक़्तु इन्हनि यूटिलिटी स्टोर्स ते जेका खोट उहा यकीननि मिलंदी ई मिलंदी आहे। ऐं उन जेको तरीक़ेकार रखियो वियो आहे उहो एॾो त तकलीफ़ वारो आहे, ॾुखियो रखियो वियो आहे जो काफ़ी माण्हू उतां खां वापसि हलिया था वञनि, उहे ख़रीदारी नथा करे सघनि, उहे महरूम थियनि था गवर्नमेंट जे उन सब्सिडी वारे फ़ाइदेमंद शयुनि खां। त इहो गवर्नमेंट खे यकीननि नोटिस वठणु घुरिजे त जिन माण्हुनि लाइ ही सहूलियत जेका ॾिनी वई आहे पर उन सहूलियत में अञा आसानी पैदा कई वञे त जीअं उन्हनि माण्हुनि ताईं इहो ज़रूरु मिले। अहिड़ियूं बेवाऊं अहिड़ा पोड़ा माण्हू अहिड़ा उहे माण्हू ॾिठासीं उन्हनि यूटिलिटी स्टोर्स ते मिलंदा जेके वीचारा मायूस थी वापसि मोटनि था सिर्फ़ु उन 10 रुपए जी बचति जे करे, 15 रुपए जी बचति जे पुठियां उन्हनि जो हिकिड़ो वक़्तु बर्बाद थो थिए, तकलीफ़ अलॻि थिए थी, घर खां उसी ताईं जेको पहुचनि था उन जो जेको कन्वेंस वारो आहे ख़र्चो उहो अलॻि उन्हनि खे गले में पए थो। त इहे सभु उहे सहूलियतूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि जेके सहूलियत जे नाले में त मौजूदु आहिनि पर आहिनि उहे तकलीफ़ूं जेके आम माण्हू इहे आसानी सां उहे सहूलियतूं हासिलु नथो करे सघे। हिन वक़्त ताईं मुल्क अंदरि जेके बि यूटिलिटी स्टोर्स आहिनि उन्हनि ते अक्सरियत जेको आहे आम माण्हू जी उन्हनि जी उते ॾिठी वञे थी जेके मुतवसित तबिको आहे, जेको हेठियूं तबिको आहे जंहिंखे इहा ज़रूरत आहे ऐं ख़ुदि उन्हनि वज़ीरनि, मुशीरनि, MPS, MNS, रूलिंग क्लास उन जे इर्द गिर्द घुमंदड़ उन्हनि जा ड्राइवर, उन जे घरनि में कमु कंदड़ पटेवाला या माली चौकीदार हेठिए तबिके जा माण्हू ख़ुदि उन्हनि जे वातऊं जेकॾहिं इहे असांजा इंतिज़ामी अमलदार इहे ॻाल्हि ॿुधनि त वाक़ई माण्हुनि खे तकलीफ़ आहे। असां जेका शइ पहुचाइणु चाहियूं था जेको सुख उहो हक़ीक़ी माना में उहो सुख न मिली रहियो आहे। त यूटिलिटी स्टोर्स ते जेका कारकर्दगी आहे उहा मायूस कंदड़ आहे ऐं बेफ़ाइदे आहे। फ़ाइदो जंहिं तबिके खे ॾियणु चाहिजे थो त उन्हनि खे उहो फ़ाइदो न थी रहियो आहे। अॼोके इन प्रोग्राम में जो वक़्तु असांजो हिते ख़तमु थियो, असां कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां हाज़ुर ख़िदमत हूंदासीं ऐं तव्हां सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त असांजो हीउ चैनल तव्हां सब्सक्राइब कयो ऐं उनखां पोइ शेयर कयो त जीअं असां वधीक बहितर ख़ालिस ऐं इस्लाही मालूमात खणी तव्हांजे अॻियां हाज़ुर थी सघूं। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।